बिल्कुल कराची में बरसात जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं गुलिस्तान जोहर खास तौर से मेन गुलिस्तान जोहर चौरंगी से मौजूद आहियूं। जेको मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि उहे वेंदा आहिनि। चौरंगी जो रस्तो जेको ही राबिया सिटी जो रस्तो आहे उहो तव्हांखे मां ॾेखारींदो वञा त इहे पिणु जेको पाणी हेठि अची वियो आहे। उन सां गॾोगॾु हीउ जेको रोड आहे समन रोड आहे उहो बि पाणी हेठि आहे। उन सां गॾोगॾु मां इहो वाज़े कंदो रहां त हीउ बसेरा समेत जेकी मोबाइल मार्केट आहे उहे पिणु पाणी गोॾे जेतिरो बीहजी वियो आहे। जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बि पाणी बीठल आहे। मौसम खाते पारां गिनती कई वई आहे त जेकी अर्बन फ्लड आहे उहा शहरी ॿोॾि खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेको आहे ख़ाली थी सघनि था ऐं माण्हू बेघर थी सघनि था। उन हवाले सां इहो बि वाज़े कंदो रहां त अस्पतालनि में एमरजेंसी राबत कई वई आहे। ऐं कराची जी जेकी पुलिस आहे ख़ासि तौर ते कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमन साहिबु हिदायत जारी कई आहे त पुलिस जेके शहरी फाथल आहिनि उन्हनि खे रेस्क्यू कई वञनि। उन सां गॾोगॾु ट्रैफिक पुलिस जे DIG जावेद उमर इहे पिणु हिदायत जारी कई आहे त जेके ट्रैफिक पुलिस में फाथल माण्हू आहिनि उन्हनि खे पिणु रेस्क्यू कयो वञे। न सिर्फ़ु एतिरो पर इहो वाज़े कंदो रहां त जिते पुलिस पाण मल्हाए रही आहे उते अस्पताल में जेको आहे कानून एमरजेंसी राबत कई वई आहे। जी